ख़बर शामिल कंदा हलूं नौशेरो फिरोज़ मां, जिते कुछ गोठ जा बाअसर माण्हू क़दीमी क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करे क़बरनि खे मिसमार करे दुकान पिया ठाहिनि, जॾहिं त पहिरियां बि क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कयो वियो आहे ऐं मज़ारी मौल पंहिंजे गटरनि जो गंदो पाणी पिणु सॼो क़ब्रिस्तान में छॾियो आहे, जंहिंजे करे पूरे क़ब्रिस्तान जूं क़बरूं मिसमार थी वियूं आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि गॾिजी करे मीडिया ते ख़बरूं बि हलायूं ऐं एसी खे दरख़्वास्त पिणु ॾिनी त क़ब्रिस्तान मां गंदो पाणी छॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्ज़ो ख़त्म करायो वञे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त क़ब्रिस्तान में गंदो पाणी छॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई त न थी सघी, पर अञा क़ब्रिस्तान में कब्ज़ो कयो वियो आहे। जॾहिं त हाई कोर्ट जो हुकुम आहे त सिंध में जेका बि क़ब्रिस्तान जेके माण्हू कब्ज़ा कयूं वेठा आहिनि उन्हनि तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे, पर इहो अफ़सोस सां चवणो थो पवे त नौशेरो फिरोज़ में अहिड़ो को बि अमल नज़र न पियो अचे।